أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اذهبوا بقميصي هذا فألقوه على وجه أبي يأت بصيرا وأتوني بأهلكم أجمعين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आयत नंबर 93 93 नंबर आयत सूरह यूसुफ 12 नंबर सूरह है जेका इन में सूरह यूसुफ जी 93 नंबर आयत हुई है हाणे इहा आयत जेका आहे इहो सॼो प्रॉब्लम जेको आहे उहो सॉल्व थियण वारी आयत इतां खां स्टार्ट आहे 93 खां उन खां पोइ अॻिते जीअं ॿियूं आयत आहिनि उन में अल्लाह सुब्हानहू व तआला मुलाक़ात कराईंदो याक़ूब अलैहिस्सलाम ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जी हाणे इन खां पहिरीं आयत में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे चयो त अॼु जे ॾींहं ते तव्हां ते का बि मयाद कोन्हे तव्हांजे मथां का बि जेको आहे उहा का ॻाल्हि कोन्हे अॼु जे ॾींहं ते तव्हांजे मथां का बि मयार कोन्हे का ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे तव्हांखे माफ़ु कंदो तव्हांखे बख़्शींदो अल्लाह सुब्हानहू व तआला अरहम राहिमीन आहे सभ खां वधीक वाजारो आहे रहम करण वारो आहे अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे माफ़ु कंदो उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम वरी मुखातिब आहिनि पंहिंजे भाइरनि सां चवंदा इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजही ऐं मुंहिंजी कमीज़ जेका आहे मुंहिंजी शर्ट जेका आहे इहा वठो इहा खणो ऐं मुंहिंजी शर्ट सां गॾु वञो हीअ शर्ट जेका आहे मुंहिंजी शर्ट मूंखां वठो हुन सां गॾु वञो ऐं इहा मुंहिंजे पीउ जे फेस जे मुंहं जे मथां वञी रखो मुंहिंजे पीउ जे फेस जे मुंहिंजो जेको पीउ आहे याक़ूब अलैहिस्सलाम उन जे फेस जे मथां रखो हाणे जॾहिं इहा कमीज़ जो जेको ज़िक्र थियल आहे शर्ट जो जेको ज़िक्र थियल आहे यूसुफ सूरह यूसुफ में उहो तक़रीबन 3 दफ़ा थियल आहे त इन ते इलाही बहस थींदो आहे मुफ़स्सिरुनि जे विच में त शर्ट जो मक़सदु छा आहे 3 दफ़ा शर्ट छो इस्तेमालु थियल आहे सूरह यूसुफ में हाणे 3 दफ़ा किथे किथे इस्तेमालु थियल आहे जॾहिं पहिरियों दफ़ो यूसुफ अलैहिस्सलाम खे उन जे भाइरनि खूह में उछलायो ऐं उनजी शर्ट जेका आहे उहा लाथऊं ऐं उन ते कूड़ जो खून हयो ऐं उन खां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम ॾे खणी विया एज़ अ शाहिदी तौरु विटनेस जे तौर ते एविडेंस जे तौर ते त हे शर्ट जेका असां खणी आया आहियूं त यूसुफ अलैहिस्सलाम खे बग़ैर खाई वियो पहिरीं शर्ट यूज़ थी इन में ॿी शर्ट जॾहिं ॿियो नंबर शर्ट जेका हुई उहा यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे हुन वटि पंहिंजे मिनिस्टर जे घर में एज़ अ सर्वेंट नौकर कमु पियो करे उनजी ज़ाल जॾहिं उनखे ग़लति कम लाइ माइल करण जी कोशिशि कई त यूसुफ अलैहिस्सलाम दरवाज़े खां ॿाहिरि पिया भॼनि त उन्हनि जी ज़ाल उनखे पोयां पकड़ियो त शर्ट उहा फाटी पई ऐं शर्ट ॾही वई उहा शर्ट बि जेका आहे उहा एज़ अ एविडेंस शाहिदी जे तौर ते जेको आहे इस्तेमालु थी ऐं चयो वियो त अगरि शर्ट अॻियां फाटल आहे त यूसुफ कूड़ो ऐं मिनिस्टर जी ज़ाल सची ऐं शर्ट पोयां फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम सचो मिनिस्टर जी ज़ाल कूड़ी त शर्ट जेका आहे पोयां फाटल हुई उन वक़्तु ई प्रॉब्लम सॉल्व थी वियो ऐं उन खां पोइ जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेका सचा साबित थिया पर तॾहिं बि उन्हनि खे जेल में विधो वियो छो जो सियासी को मसइलो हुयो जंहिंजे करे उन्हनि खे जेल में विधो वियो हालांकि उहे सचा साबित थी चुका त उन में यूसुफ अलैहिस्सलाम जो ॾोह न आहे हाणे ॿी शर्ट जेका आहे उहा बि शाहिदी जे तौर ते इस्तेमालु थी ऐं टी जेका शर्ट आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी पाण शर्ट ॾियनि था पंहिंजे भाइरनि खे हाणे शर्ट जेका आहे उहा पहिरीं जॾहिं शर्ट चवंदा आहिनि इहा पहिरीं शर्ट जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खां वरिती वई उन वक़्तु यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ा हुया ऐं जॾहिं उहा शर्ट उन्हनि खां वरिती वई त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम खे सोसाइटी जा जेके तौर तरीक़ा हुया मिनिस्टर जे घर में वॾनि माण्हुनि जे घर में अंदरि छा थो थिए उन्हनि जी फैमिलीज़ में अंदरि कहिड़े नमूने जी शयूं हलनि थियूं जेके सर्वेंट्स आहिनि नौकर आहिनि उन्हनि जी लाइफ छा आहे जेके ॿार बिज़नेस था कनि उन्हनि जी लाइफ छा आहे अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे हर क़िस्म जी नॉलेज ॾिनी जॾहिं उन खां पहिरीं शर्ट जेका आहे उहा वरिती वई ऐं अल्लाह अज़ व जल उन्हनि खे सॼी जेका नॉलेज आहे उहा ॾिनी त मिनिस्टर अंदरि कीअं मीटिंग कनि था घर में ॻाल्हाइनि छा था ॿाहिरि माण्हुनि सां छा था ॻाल्हाइनि सॼी अल्लाह अज़ व जल उन्हनि खे नॉलेज इल्मु ॾिनो उन खां पोइ जॾहिं ॿी शर्ट जेका आहे यूसुफ अलैहिस्सलाम जी जॾहिं फाड़ी वई मिनिस्टर जी ज़ाल उन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे जेल में विधो वियो ऐं जेल में बादशाह जो ख़्वाबु ॿुधायो वियो अगरि शर्ट न फाटे आहे इहो सॼो मसइलो न थी आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जेल में न वञनि त जेल में जॾहिं विया त बादशाह जो ख़्वाबु ॿुधायो वियो ॿी शर्ट खां पोइ अल्लाह अज़ व जल यूसुफ अलैहिस्सलाम खे हिकिड़ो रुतबो ॾिनो इज़त ॾिनी दर्जो ॾिनो ऐं जेका सोसाइटी आहे जेका उहा सॼी सोसाइटी उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जी जेका ज़िमेदारी आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे अल्लाह अज़ व जल ॾिनी
टी शर्ट जेका आहे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे पाण ॾेई रहिया हुया। शर्ट जेका आहे उहा हिकिड़ो इहा बि शो कंदी आहे त जेके कपिड़ा हूंदा आहिनि उहे इंसान जी इज़त जेका आहे उहा बि शो कंदा आहिनि, उहे इंसान जी जेका आहे रेस्पेक्ट इज़त इहा बि शो कंदा आहिनि। त पहिरीं शर्ट जेका आहे उहा उनजे भाइरनि, जॾहिं उनजा भाइर जेके हुया उहे पावरफुल हुया, उन्हनि खे अथॉरिटी हुई, उन्हनि ज़ोरी यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्ट लाथी। ऐं जेका लास्ट वारी शर्ट आहे उहे यूसुफ अलैहिस्सलाम अथॉरिटी आहिनि, उहे पावरफुल आहिनि, उहे पंहिंजे भाइरनि खे पाण शर्ट ॾियनि था। जीअं अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो क़ुर में त इदफ़ा बिल्लज़ी हिय अहसन, त तव्हां कंहिं जेको कंहिंखे बदिलो ॾियो त उनजे बदिलो सुठो बदिलो ॾियो। तव्हांखे कोई का शइ ॾिए थो त उनजे बदिले में का सुठी शइ ॾियो। त यूसुफ अलैहिस्सलाम का शर्ट वरिती वई, उन ते कूड़ जो खून हणियो वियो, याक़ूब अलैहिस्सलाम ॾे वठी खणी विया, पर हिते यूसुफ अलैहिस्सलाम पाण उन्हनि खे शर्ट ॾियनि था। अच्छा, जेका हाणे इन मां इहा बि मुफ़स्सिरीन चवनि था त जीअं पहिरीं शर्ट अगरि यूसुफ अलैहिस्सलाम जी वरिती वई, लाथी वई, उनखां पोइ इहो जेको एतिरा साल यूसुफ अलैहिस्सलाम जो बचपन, सॼी जवानी जेका आहे उहा प्रॉब्लम्स में गुज़री, ऐं उनखां पोइ हाणे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी शर्ट ॾियनि था, उहो जेको प्रॉब्लम आहे उहो सॉल्व हाणे थो थिए। ऐं जेका ॿियो नंबर शर्ट हुई, जेका मिनिस्टर जी ज़ाल शर्ट फाड़ी हुई, उन वक़्तु जॾहिं उहा शर्ट फाड़ी, उहा जॾहिं शर्ट लाथी वई, त उहा एज़ अ एविडेंस शर्ट विटनेस तौरु इस्तेमालु थी, त यूसुफ अलैहिस्सलाम उन वक़्तु ई उन्हनि जी जेका आहे सचाई साबित थी वई। त ईअं बि थींदो आहे त कॾहिं कॾहिं असांजा जेके तव्हांजा प्रॉब्लम्स आहिनि उहे के प्रॉब्लम्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके जल्दी में सॉल्व थी वेंदा आहिनि, ऐं के प्रॉब्लम अहिड़ा हूंदा आहिनि जेके इलाही टाइम खां पोइ सॉल्व थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां जेको प्रॉब्लम थियो, ॿिए ॾींहं ते तव्हांजो प्रॉब्लम सॉल्व थी वियो। ॿियो अहिड़ो को प्रॉब्लम आहे जेको तव्हां सां गॾु को बि अहिड़ो प्रॉब्लम पेश आयो, उनखे थी सघे थो साल लॻे, 2 साल लॻनि, 3 साल लॻनि, 4 साल लॻनि, त असांखे ख़बर न हूंदी आहे। अल्लाह सुब्हानो तआला क़ुर में फरमाए थो त असां जेके आहियूं जल्दबाज़ आहियूं, इंसान जेको आहे उहो जल्दबाज़ आहे। असां इहो ई चाहींदा आहियूं त असांजा प्रॉब्लम्स सुभाणे ई सॉल्व थी वञनि, अॼु ई सॉल्व थी वञनि, असांजो कमु अॼु ई थिए, असांजे जेके जल्दी में कमु थियनि। त अल्लाह सुब्हानो तआला असांखे ॿुधाए थो त के अहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि जेके उन वक़्तु सॉल्व थियणु असांजे हक़ में न हूंदा आहिनि, तव्हांजे हक़ में उहे न आहिनि। अगरि यूसुफ अलैहिस्सलाम जा उहे जेको खूह में विधो वियो, अगरि उहे न थी आहे, त यूसुफ अलैहिस्सलाम जेके आहिनि मिनिस्टर न थियंदा, त उन वक़्तु मिस्र या उन सॼे रीजन जा जेके माण्हू आहिनि, उन ॿार, उन जा जेके माण्हू जेके बि हुया, उहे अगरि यूसुफ अलैहिस्सलाम जे चवण ते, जेको बादशाह ख़्वाब ॾिठो, उन जे चवण ते अगरि अमल न कंदा त उते कहत अची वञे हा। 7 साल यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त डबल महिनत कयो, ऐं उनखां पोइ खाओ थोरो, जमा घणो कयो, नेक्स्ट 7 साल तव्हांखे उहो ई खाइणो आहे जेको तव्हां जमा कंदव। उनखां पोइ अल्लाह सुब्हानो तआला बारिश वरसाईंदो, ऐं उनखां पोइ हर शइ वरी नॉर्मल थी वेंदी। त अगरि ईअं प्लैन्स न थियनि हा, अगरि इहे यूसुफ अलैहिस्सलाम खे ताबीर न अचे हा, इहा शइ न करे हा, त केतिरनि माण्हुनि जो नुक़सानु थिए हा। उन रीजन में, मिस्र में केतिरा ॿार, केतिरा माण्हू बुख में मरी वञनि हा। त इहे सॼा अल्लाह सुब्हानो तआला जा प्लैन्स हुया, ऐं अल्लाह सुब्हानो तआला जे प्लैन्स जे तौर ते इहे सभु शयूं हलनि पियूं। त अल्लाह सुब्हानो तआला असांखे ॿुधाए थो त तव्हांजी ज़िंदगी में जॾहिं कंहिं बि प्रॉब्लम्स अचनि, कहिड़ा बि प्रॉब्लम्स अचनि था, त अल्लाह जी रसी खे, क़ुर खे, अल्लाह जे अहकामनि खे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधाए रस्ते खे, उनखे न छॾियो। तव्हांजा प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे पाण ई सॉल्व थी वेंदा पंहिंजे टाइम सां। ईअं न आहे त मुंहिंजा प्रॉब्लम सुभाणे ई सॉल्व थिए, उहो अल्लाह सुब्हानो तआला खे ख़बर आहे त तव्हांजो कहिड़ो प्रॉब्लम कहिड़े वक़्तु सॉल्व थिए, कहिड़ो प्रॉब्लम कहिड़े वक़्तु सॉल्व थिए। सिर्फ़ु तवक्कल जेका आहे उहा हुजणु घुरिजे। त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो पंहिंजे भाइरनि खे चए थो त इहा शर्ट जेका आहे उहा मुंहिंजी जेका आहे शर्ट, इहा मुंहिंजी शर्ट वठो ऐं मुंहिंजे पीउ ॾे, हिते चए थो मुंहिंजे पीउ ॾे। हाणे हिते अगरि यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चए हा असांजे पीउ ॾे या तव्हां पंहिंजे पीउ ॾे, छो जो सॼी सूरा में जेको थियल आहे असांजो पीउ या तव्हांजो पीउ, हिते यूसुफ अलैहिस्सलाम चए थो त मुंहिंजो पीउ। यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं एॾा साल परे हुया पंहिंजी फैमिली खां, पंहिंजे पीउ खां, त हाणे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर पई त हाणे जेका शइ आहे याक़ूब अलैहिस्सलाम सां मिलण वारा आहिनि, त हुननि एक्साइटमेंट चयो त मुंहिंजे पीउ जे फेस जे मथां जेको आहे शर्ट रखो वञी, त उन्हनि जी जेका नज़र आहे, उन्हनि जी जेका नज़र हली वई आहे, उहा उन्हनि जी वापसि अची वेंदी, ऐं इन नज़र वापसि सॼी फुल नज़र सां याक़ूब अलैहिस्सलाम खे मूं ॾे वठी अचो। उनखां बाद वारी जेके आयात आहिनि, जंहिंमें याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजे पुटनि जी औलाद सां गॾु बेड ते आहिनि, ऐं उन्हनि खे चवनि था त तव्हां अगरि ईअं न सम्झो त मां कुराड़ो थी वियो आहियां, त मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू अची रही आहे, जॾहिं शर्ट उन्हनि ॾे खणी वञी रहिया हुया उन जा पुट। त जॾहिं इहा शइ उन्हनि चई पए,
त उन वक़्तु पहिरीं जेका शर्ट हुई उहा बि यूसुफ अलैहिस्सलाम जी हुई, जेका नंढे हूंदे उन खां वरिती वई जिते खून लॻायो वियो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे याकूब अलैहिस्सलाम खे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू न आई, छो जो उन ते पूड़ी जो खून लॻल हुयो। हिन शर्ट में हाणे इहो बि चवनि था मुफ़स्सिरून के त इन शर्ट में यूसुफ अलैहिस्सलाम जो जेका ख़ुशबू हुई, हाणे जीअं माउ आहे उनखे ख़बर हूंदी आहे या ज़ाल मुड़ुस हूंदा आहिनि उनखे ख़बर हूंदी आहे त हिकिड़ी हर इंसान जे जेको पघर हूंदो आहे या उनजे कपिड़नि में हिकिड़ी पर्टिकुलर हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे जेका उहा उन फैमिली मेंबर खे ई ख़बर हूंदी आहे ऐं उहो माण्हू सम्झी वेंदो आहे त हे कपिड़ा हिन पाता आहिनि, हे कपिड़ा हिन जा आहिनि, छो जो ख़ुशबू मां ई सुञाणे वेंदा आहिनि। त याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे पुटु यूसुफ अलैहिस्सलाम जे उन जी जेको उन्हनि जे महिनत जो पघर हुयो उन्हनि जी ख़ुशबू अची रही हुई ऐं उन्हनि उहा शइ जेको आहे उन सुञाती। इहो बि हिकिड़ी मुफ़स्सिरीन जेका इहा बि ॻाल्हि कंदा आहिनि। त हाणे उनखां पोइ जॾहिं शर्ट उन्हनि जे मथां रखी वई, उन्हनि जे फेस जे मथां रखी वई, त उन्हनि जी यूसुफ अलैहिस्सलाम चयो उन्हनि जी नज़र वापसि अची वेंदी। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उन्हनि जो जेको प्यारु आहे उन जो पीउ जो उन्हनि सां उहो केतिरो प्यारु आहे। त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजे पीउ जे फेस जे मथां रखो, उन्हनि जी नज़र वापसि अची वेंदी। यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त एतिरा साल मुंहिंजो जेको बाबू आहे, मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजे लाइ रोईंदो हूंदो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾो रोइण सां उन्हनि जी नज़र हली वेंदी। जॾहिं शर्ट जेका आहे उन्हनि खे ॾिनी वेंदी ऐं उनखे ख़बर पवंदी त यूसुफ ज़िंदा आहे ऐं यूसुफ जेको आहे उहो ज़िंदा आहे ऐं उहो कहिड़ी पोज़ीशन ते आहे, त उन्हनि जी जेका एक्सट्रीम उन जी जेका अंदरि जी जेका ख़ुशी हूंदी उहा एतिरी एक्सट्रीम हूंदी त उन्हनि जी जेका आहे नज़र वापसि अची वेंदी। मेडिकली बि हाणे इहो ई चवनि था त अगरि तव्हां कंहिंखे साइकोलॉजिकली ख़ुशि था रखो, तव्हां ज़हनी तौरु कंहिंखे ख़ुशि था रखो, त उन्हनि जी जेके फिज़िकल उन्हनि जी जेके ॿियूं बीमारियूं आहिनि, जेके जिस्मानी बीमारियूं आहिनि, उहे जेके आहिनि सही थी वेंदियूं। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां साइकोलॉजिकली कंहिंखे ट्रामा था ॾियो, तव्हां जेको आहे ज़हनी तौरु कंहिंखे परेशान था कयो, जीअं काई ऑर्गनाइज़ेशन में को बॉस आहे कंहिंखे परेशान थो करे कहिड़ी बि ॻाल्हि जे करे, जो बॉस जेके हूंदा आहिनि उहे कहिड़ी बि ॻाल्हि जे करे परेशान करे सघंदा, चाहे तव्हां 100% कमु कयो, या टीचर आहे स्टूडेंट्स खे परेशान थो करे होमवर्क ते या कहिड़ी बि शइ ते ब्लैकमेल थो करे, तुंहिंजे पेरेंट्स खे ॿुधाईंदुसि, हीअं कंदुसि, तोखे फेल कंदुसि। त इहे जेके शयूं आहिनि इहे साइकोलॉजिकल कंहिंखे प्रेशर विझणु आहे। जॾहिं इहे प्रेशर अगरि कंहिं तां पासे था थी वञनि, हटी था वञनि, त उनजी जेका ख़ुशी हूंदी उहा ॿी हूंदी। इहे जेके साइकोलॉजिकल प्रेशर हूंदा आहिनि इहे तव्हांखे लेज़ीनेस कराईंदा, इहे तव्हांखे मथे में सूरु विझंदा, इहे तव्हांजो ब्लड प्रेशर हाई करे सघनि था, इहे तव्हांखे साइकोलॉजिकल जेके प्रॉब्लम्स आहिनि, ज़हनी प्रॉब्लम्स आहिनि, इहे तव्हांखे फिज़िकली इहे तव्हांखे ॿियूं शयूं जिस्मानी बीमारियूं ॾेई सघनि था। त याकूब अलैहिस्सलाम जेके हुया उहे यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ हर वक़्तु सोचींदा रहंदा ऐं उन्हनि जी जेका आहे नज़र उहा घटि थी वई, ब्लड थी वई। जॾहिं उन्हनि खे शर्ट ॾिनी वई त उन्हनि जी जेका हैप्पीनेस हुई, उन्हनि जी जेका ख़ुशी हुई, जीअं हिकिड़ो माण्हू आहे उनजो खे ज़हनी इलाही प्रॉब्लम आहे, उनजे करे उनजो ब्लड प्रेशर हर वक़्तु हाई थो रहे, उनजो उहो जेको प्रॉब्लम आहे उहो सॉल्व थो थी वञे, ज़हनी तौरु उहो ख़ुशि थो थी वञे, त उनजो ब्लड प्रेशर ऑटोमेटिक नॉर्मल थो थी वञे। त इहे जेके शयूं आहिनि इहे ॿई इंटरकनेक्टेड आहिनि। मेडिकली बि हाणे चयो, मेडिकल में बि इहा रिसर्च हाणे मञे थी त अगरि तव्हां साइकोलॉजिकली तव्हां ज़हनी तौरु ख़ुशि आहियो त तव्हां फिज़िकली फिट था थी वञो ऑटोमेटिक। अगरि तव्हां ज़हन ते प्रेशर आहे, ज़हनी तौरु तव्हां प्रेशर में आहियो ऐं तव्हांखे इलाही टेंशन आहिनि, त तव्हांजी जेका आहे तव्हांजी फिज़िकल हेल्थ, तव्हांजी जेका जिस्मानी सिहत आहे उन ते इहे शयूं असरु थियूं कनि। त याकूब अलैहिस्सलाम खे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्ट ॾिनी वई त उन्हनि जी अबी यातिकुम अला वजही अबी यात बसीरा, त उन्हनि जी जेका बसीर आहे, उन्हनि जी जेका नज़र आहे उहा कंप्लीटली वापसि अची वेंदी। वातूनी बि अहलिकुम अजमईन, उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो ऐं पंहिंजी जेका अहल आहे, तव्हांजी जेका सभु फैमिलीज़ आहिनि, सभु मूं ॾे अजमईन, सभिनि खे मूं ॾे वठी अचो। याकूब अलैहिस्सलाम खे बि ऐं पंहिंजी जेका तव्हांजी सॼी फैमिली आहे, जेका तव्हां शादियूं कयूं, तव्हांजा ॿार सभु जेके आहिनि उन्हनि खे मूं ॾे वठी अचो। एॾा साल यूसुफ अलैहिस्सलाम अकेला रहिया हुया, उन्हनि सां गॾु को बि फैमिली मेंबर न हुयो, पर हाणे जॾहिं उन्हनि चयो मुंहिंजी दुश्मनी तव्हां सां हुई, तव्हां अगरि उन्हनि जे भाइरनि जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम सां दुश्मनी कई त यूसुफ अलैहिस्सलाम सां जेको बि रिलेटेड हुयो उन्हनि सां उन्हनि जी दुश्मनी हुई। यूसुफ अलैहिस्सलाम खे उनजो पीउ जेको वधीक प्यार पियो करे त उनजे पीउ सां उनजो बिहेवियर ख़राबु हुयो। यूसुफ अलैहिस्सलाम जो भाउ बिन्यामीन उन सां जेको आहे उन्हनि जे भाइरनि वधीक हसद करणु लॻा, छाजे करे जो उन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम सां कावड़े। इहो जेको असां वटि थींदो आहे कल्चर आहे असां वटि, ख़ासि तौर ते त हिकिड़े फैमिली मेंबर जो माण्हू कंहिंसां अगरि नाराज़ थो थिए त सॼो ख़ानदान उन सां न ॻाल्हाईंदो आहे,
सॼो ख़ानदान हिकु साइड अची वेंदो आहे। जीअं इलाही जेके आहिनि उहे दोस्त हूंदा आहिनि पाण में, चवंदा आहिनि हिकिड़े दोस्त सां मुंहिंजो हे माण्हू नथो ॻाल्हाए, चाहे मुंहिंजी हुन सां का बि दुश्मनी कोन्हे, मुंहिंजो हुन सां को बि अहिड़ो अनबन कोन्हे, मां हुन सां सही आहियां, पर हे मुंहिंजे दोस्त सां विढ़ियो आहे, इनजे करे मां हिन सां न ॻाल्हाईंदुमि। त अलाह सुब्हानहू व तआला असांखे इहा शइ ॿुधाए थो त इहा शइ ईअं न आहे। अगरि ॿ ॼणा पाण में विढ़नि था त अलाह ताला चए थो उन्हनि में तव्हां सुलह करायो। ईअं न आहे त तव्हां जेको आहे उन सां उनजे करे न ॻाल्हायो, तव्हांजा गुनाह सवाब जेके बि आहे उहो तव्हांजे करे आहे, उहो तव्हांजे मथां आहे, उहो उनजे मथां न आहे। उहो उन सां विढ़ियल आहे, तव्हां कोशिशि कयो सुलह कराइण जी, उनजे करे तव्हां उन सां नाराज़ न थियो, उनजे करे तव्हां नाराज़ थींदव, तव्हां पंहिंजो नुक़सानु कंदव। त इहा शइ अलाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधाए थो त यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो तव्हांजी दुश्मनी मूंसां हुई, पर तव्हांजी जेका फैमिली आहे, तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, तव्हांजी जेका फैमिली आहे उहा मुंहिंजी फैमिली आहे, ऐं तव्हां पंहिंजी फैमिली खे वठी अचो, तव्हां सभिनि खे मूं ॾे वापसि वठी अचो, ऐं मां सभिनि खे ॾिसणु थो चाहियां, मां सभिनि सां गॾु रहणु थो चाहियां। त इन आयत खां पोइ जेके आयात आहिनि उन में याकूब अलैहिस्सलाम ने जॾहिं उहा शर्ट वेझो खणी, शर्ट जेका आहे उहा खणी, हाणे पहिरियां हिते यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था त मुंहिंजो पीउ, छा था चवनि त मुंहिंजो पीउ, इन मां इहा बि शइ ज़ाहिर थी थिए त पहिरियां तव्हां जेको आहे याकूब अलैहिस्सलाम सां तव्हांजो जेको बिहेवियर हुयो उहो तमामु ख़राबु हुयो, पर हाणे जेको आहे ख़्याल सां वञो, हाणे हुन सां ॻाल्हाइजो, इन करे त मां हाणे जेके लेवल ते आहियां, मिनिस्टर आहियां, ऐं हाणे तव्हां मुंहिंजो पीउ आहे, मिनिस्टर जो फादर आहे, हाणे अहिड़े नमूने पेश न अचिजो जीअं तव्हां पहिरें नमूने पेश ईंदा हुआ। त हाणे जेको आहे तव्हां जॾहिं याकूब अलैहिस्सलाम ॾे वञो त रिस्पेक्टेड नमूने हुन सां ॻाल्हाइजो, इज़त सां हुन सां ॻाल्हाइजो, हाणे उहो मुंहिंजो पीउ आहे। त इहा हाणे जॾहिं उहे वञी रहिया हुआ, ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूसुफ अलैहिस्सलाम उते मिनिस्टर हुया, ऐं जेके किंग हुया उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको दर्जो हुयो उन्हनि जो हुयो। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ ॾे पंहिंजी शर्ट मोकिले रहिया हुया, पंहिंजे भाइरनि खे मोकिले रहिया हुया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ईअं न मोकिलींदा हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जेको आहे वॾे प्रोटोकॉल सां, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजा माण्हू ऐं पंहिंजियूं जेके सवारी ऐं पंहिंजा गार्ड्स मोकिलिया हूंदा त मुंहिंजे पीउ खे ऐं सभु जेके ॿाहिरि जूं फैमिलीज़ आहिनि सभिनि खे वठी अचो, छो जो हाणे उहे मिस्र जे इजिप्ट जे ऑलमोस्ट जेको किंग आहे उन्हनि जी फैमिली हुया, उन्हनि जो पीउ हुयो, ज़ाहिरी आहे उन्हनि सभिनि खे मोकिलियो हूंदो त उन्हनि खे वठी अचो। नेक्स्ट आयात में जेको आहे उहो ई आहे त याकूब अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि खे ख़ुशबू अची रही हुई त पोइ उन्हनि छा चयो, ऐं उनखां पोइ जॾहिं उन्हनि खे ॿुधायो वियो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो ज़िंदा आहिनि, त याकूब अलैहिस्सलाम जो उन वक़्तु रिएक्शन छा हुयो। इहे आयात असां पढ़ंदा आहियूं, इन्हनि जी माना पढ़ंदा आहियूं, इन्हनि में जेके अंदरि जज़्बात आहिनि, इहे शयूं इहे इन्हनि अरबी लफ़्ज़ में आहिनि, जेके मुफ़स्सिरून जेका उन्हनि इन्हनि ते इलाही रिसर्च कई आहे, इलाही पढ़ियो आहे, इलाही डिस्कशन्स थिया आहिनि, उनखां पोइ असांखे इन्हनि जे बारे में ॿुधायो आहे त इन्हनि में जेके इमोशन्स आहिनि, इन में जेके जज़्बात आहिनि उहे कहिड़ा आहिनि। जॾहिं एॾनि सालनि खां पोइ पंहिंजे याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर थी पए त यूसुफ अलैहिस्सलाम ज़िंदा आहिनि ऐं उहे कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, त यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ूबसूरती असां ऐं तव्हांखे ख़बर आहे, त उहे केतिरा जॾहिं याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हूंदी त उहे ज़िंदा आहिनि ऐं उहे इन पोज़ीशन ते आहिनि, त उन्हनि जी जेका ख़ुशी आहे उहे कहिड़े नमूने बयानु थियल आहे। त इहे नेक्स्ट आयात में जेके आहिनि उहे असां जेको आहे पढ़ंदासीं। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।